أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. सबका पहरी हमद सना अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़ात जे लाइ जेको अल्लाह बेनियाज़ बेपरवाह है मुश्किल कुशा हाजत रवा वो अल्लाह पंहिंजे ज़ात में अकेलो पंहिंजे सिफ़ात में अकेलो उन अल्लाह जी कुदरतूं बि कुदरत कामिला वो अल्लाह समूरन ऐबन ऐं कमज़ोरियुनि खां पाक लातइदाद अणगणिया दुरूद सलाम हुजनि जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाती अक़दस जे मथां जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन काइनात जी हिदायत लाइ मबूस फरमायो जंहिं अल्लाह तबारक व तआला जे पैगाम हक़ खे पहुचायो ऐं उन जे पहुचाइण जो हक़ अदा करे छॾियो। उन खां पोइ आउं मशकूर आहियां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे अकाबिर फज़ीलत शेख हाफ़िज़ मोहम्मद ख़लीफ़ा राव हफ़िज़हुल्लाह ऐं दीगर मुंतज़िमीन जो उन्हनि मूंखे मौक़ो ॾिनो। मुंहिंजे हिते अचणु उमिरि जे लाइ वॾी सआदत आहे, अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाए। ऐं उन खां पोइ वरी ही दावती सफ़र दावती सिलसिले में निकिरणु इहो बि अल्लाह तबारक व तआला जो वॾो एहसान आहे, अल्लाह ताला जो करम आहे। ही हरमैन उन जी पसगिरदाई ही तौहीद जा मरकज़ आहिनि। हिननि जायुनि तां तौहीद जो नूर फैलियो ऐं उहो अॼु दुनिया जे कुल कुछ ताईं पहुची चुको आहे त ही उहे मरकज़ आहिनि जिथां इहा दावत शुरू थी आहे। जो मौज़ू ॿुधी चुका आहियो त अल्लाह ताला जे मदद जा असबाब सभ खां पहिरीं त मदद जे नुक़्ते खे सम्झणु घुरिजे त अल्लाह तबारक व तआला जे आॾो अल्लाह तबारक व तआला जी मदद जो हर इंसान हर शइ मुहताज आहे। अल्लाह तबारक व तआला जे मदद जे बग़ैर केर बि कुझु करे कोन थो सघे, केर बि कंहिं शइ ते क़ादिर कोन्हे। केॾी बि वॾी अज़मत वारी ज़ात छो न हुजे, इनाम ऐं इकराम जे एतबार सां अल्लाह तबारक व तआला जी चूंडियल ज़ात छो न हुजे, पर उहा बि पंहिंजे पाण खे नफ़ो ऐं नुक़सान नथी ॾेई सघे। पंहिंजी मदद पाण करण ते केर बि क़ादिर कोन्हे को। क़ुर ऐं हदीस जे अंदरि त खोड़ सारा मिसाल मिलनि था, उन्हनि मां सिर्फ़ु बितौरे तमसील मिसाल जे तौर हिकिड़ो मिसाल ॾींदो हलंदुसि त सैयदना नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, जंहिं अल्लाह तबारक व तआला जे नबूअत वारे पैगाम खे पहुचायो, राति ॾींहुं रब जे पैगाम खे पुॼायो, हर जाइ ते पहुचायो पंहिंजे क़ौम वारनि खे। जॾहिं क़ौम वारा हथ धरनि थिया, इनकारी बणिया, सख़्तियुनि ते लही आया, अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब आयो त उन अज़ाब जे अंदरि नूह अलैहिस्सलाम जो बच्चो, नूह अलैहिस्सलाम जो पुटड़ो उहो बि उन में शामिल हो। जॾहिं अल्लाह जे नबीअ अल्लाह ताला जे अज़ाब खे ॾिठो, अल्लाह जो नबी हो, हर शइ खे सम्झो बि त उन जाइ ते पंहिंजे बचे जे लाइ दिलि में तड़प पैदा थी ऐं उनखे उन टाइम ते सॾणु लॻो, या बुनैया इरकब माना, अची वञ हिन कश्तीअ में, हिन ॿेड़ीअ में सवार थी पव, इन में सवार थींदे मूंसां ईंदे
इन्हनि मोमिननि सां गॾु रहंदे त बची वेंदे, इन खां अलावा बचण जी बि का बि वाट करे। तड़पी पियो, सॼई, पर उन पुट इनकार कयो ऐं ज़ाहिरी असबाब बयान करे चई सआवी इला जबल, आऊं जबल जे मथां पनाह वठंदुसि, जाइ पनाह उनखे बनाईंदुसि, उहो ई मुंहिंजे लाइ निजात वारी शइ बणिजी वेंदो। उन्हनि असबाबनि जे पोयां हली हिन जे दावत ते न आयो, अलाह ताला जो अज़ाब आयो। जॾहिं नूह अलैहिस्सलाम जो पुटु ॿुॾण लॻो त नूह अलैहिस्सलाम अलाह ताला खां दुआ कई, ए मुंहिंजा अल्लाह रब्बी इन्नबनी, त हीउ मुंहिंजो त पुटु आहे, अल्लाह ही मुंहिंजो बछड़ो आहे। हर हिकु साहिब औलाद पंहिंजे हां ते थोरो हथ रखी ऐं पंहिंजे अंदर खां पुछो त अल्लाह ताला दुनिया जे अंदर त खोड़ सारा रिश्ता, नाता, ताल्लुक क़ाइम कया आहिनि। उन्हनि ताल्लुकनि में माइट ऐं औलाद जो छा ताल्लुक आहे? औलाद ऐं माइट जो रिश्तो, उन रिश्ते जे अंदर माइट जी औलाद जे लाइ केतिरी मोहबत आहे, हर साहिब औलाद इनखे सम्झे थो। जेकॾहिं औलाद मां, बचन मां कंहिंखे का मामूली का थोड़ी तकलीफ़ भी थी पवे त इंसान वो वालिद, वो अबू, वो अमर तड़पी पवे थो। थोड़ी तकलीफ़ के छा, ओ घड़ी गन जो खंगण वारो औलाद माइट जी पूरी रात निंड नेणन मां निकरी वञे थी। छाजे लाइ? इहो बछड़ो आहे, इन औलाद खे तकलीफ़ आहे, उन औलाद जी तकलीफ़ बर्दाश्त नथी थिए। नूह अलैहिस्सलाम पंहिंजे साम्हूं पंहिंजे पुट खे ॿुॾंदे ॾिठो, अल्लाह ताला खां दुआ घुरी, पर अल्लाह ताला जवाब ॾिनो, ए नूह इन्नहु लैस मिन अहलिक, इहो त तुंहिंजे ख़ानदान मां आहे कोन को, इहो तुंहिंजे दावत ते आई कोन को। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जो नबी भी पंहिंजे औलाद जे कम कोन आयो, उनखे बचाए कोन सघियो। अल्लाह ताला जैसी मदद न करण चाहे त कायनात जी का बि ज़ात पंहिंजे पाण खे न पाण सां जुड़ण वारनि खे न ॾेई सघे थी। पहिरियों नुक़्तो ते त अल्लाह ताला जे मदद जो हर हिकु मोहताज, उन जे मदद जे बग़ैर केर बि कुझु करे नथो सघे। ऐं नंबर ॿियो, जेकॾहिं अल्लाह ताला जी मदद अची वञे, रब रहमान राज़ी थिए ऐं बाने सां मदद करे त पोइ कायनात जी का बि शइ हुनखे छियो नुक़सान पहुचाए नथी सघे। दुनिया समूरी हिकिड़े पासे थी पवे ऐं अल्लाह तबारक व तआला जी मदद बाने सां शामिल हाल थी वञे त उहे दुनिया जूं समूरियूं तदबीरूं फेल वेंदियूं, पर अल्लाह ताला जी मदद ग़ालिब ईंदी। अल्लाह ताला जो फैसलो ग़ालिब। कुतुबे हदीस जे अंदर, कुरान हदीस जे अंदर खोड़ सारा अहिड़ा वाक़िया मिलन था जो जॾहिं अल्लाह ताला जी मदद अचे थी त शयूं पंहिंजूं हैतूं मटाए छॾीनि, फितरत खां हटी करे मामला थियनि था जॾहिं अल्लाह ताला बाने सां मदद जो इरादो करणु चाहे थो। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जे मदद जो इरादो कयो, क़ौम जा सभई माण्हू वेंदे अबे सूधा घर वारा माण्हू इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में साड़न जे लाइ तैयार हुआ, पर अल्लाह तबारक व तआला जो इरादो छा हो? इब्राहिम अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त जो। हालांकि बाह जो छा हूंदो, असीं सिंधीअ में मिसाल ॾींदा त बाह जो कमु छा हूंदो आहे? सुका सावा साड़े रख। बाह जो कमु हूंदो आहे बग़ैर के तफ़रीक़ जे बाह साड़ींदी आहे, पर उन बाह जे अंदर जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, अल्लाह जो नबी आयो, त उन बाह पंहिंजे फितरत खां हटी कम कई। उहा बाह न रही, बल्कि उहा बाग बणिजी। उहा बाह इब्राहिम जे लाइ गुलज़ार हुई, बागीचो हुई। अल्लाह ताला जी मदद, फितरत मटली वई, शयूं पंहिंजे हैत खां फिरी वई। जॾहिं अल्लाह ताला जी मदद अचे थी, समूरियूं तदबीरूं फेल वञनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुक़ाबलो करण जे लाइ बदर जे मैदान ते 1000 जे तइदाद में लश्कर पुॻो ऐं छा हो? बैतुल्लाह जे ख़िलाफ़ खे चंबड़ी करे अल्लाह खां दुआ घुरियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुक़ाबले करण ऐं पुरज़म हो। हालांकि समूरियूं शयूं ॾिसण जे बावजूद
ओ जॾहिं काफ़िलो सीरत जो जॾहिं मुतालिबो कजे थो त खोड़ सारियूं शयूं कई मंज़र साम्हूं अचनि था, पर मक़सदु ॿुधाइण जो जॾहिं उहो हज़ार जो लश्कर असलहे सां, जंगी एतबार सां, दुनियावी साज़ो सामान सां, समूरनि शयुनि सां लेस थी करे भरपूर तयारीअ सां बदर जे मैदान में पुॻा हुआ, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमाननि जो सफ़ायो करण जे लाइ, त अल्लाह ताला मदद कई। कहिड़े अंदाज़ सां? अल्लाह ताला जी जेका मदद अचे थी त पोइ मुट्ठी भर मिट्टी उहा बि भरे उछले त उहा तूफ़ान बणिजी वञे थी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह हुकुम कयो त तंहिं खां मिट्टीअ जी मुठ भर जेका इन जे तरफ़ उछल। ऐं अल्लाह ताला क़ुरान में बि इन शइ जो इन अंदाज़ सां बयानु कयो, वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। उछलण वारो त हथ तुंहिंजो हो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा शइ उछली तो जेका हर काफ़िर जे मुंहं में वञी पई हुई, हर मुशरिक जे, मके जे, कुरैश जे मुंहं में लगी हुई। उछलण वारो हथ तुंहिंजो हो, पर हकीकत में आ उछली अल्लाह हुई। अल्लाह ताला इन खे तूफ़ान बनाए हर हिक जे मुंहं ताईं पुॼायो त इहा अल्लाह जी ज़ात हुई। अल्लाह ताला जी मदद अचे थी त पोइ दुनिया जी का बि शइ नुक़सान नथी पुॼाए सघे, बल्कि ही त उहा शइ आहे जेका ख़ालिद रज़ी अल्लाह ताला, सैयदना ख़ालिद रज़ी अल्लाह ताला जंगी मैदाननि में, जंगी महारतुनि में पंहिंजो मट पाण अल्लाह ताला खेसि वॾी सलाहियत सां नवाज़ियो। वॾियूं सलाहियतूं हुयूं जंगी मैदान में, वॾो माहिर हो। तारीख़ जे अंदरि सैयदना ख़ालिद रज़ी अल्लाह ताला वाक़िया वल्लाह जॾहिं पढ़जनि था ऐं जंगी तदबीरुनि खे ॾिसजे थो, काफ़िरनि जे साम्हूं हिन पंहिंजे लश्कर जी कीअं तरतीब ॾिनी हुई त अखियुनि मां पाणी अची थो वञे त ए अल्लाह तो हिन खे कमाल जो हौसलो ऐं कमाल जो सलाहियत था कयो। ओ ख़ालिद रज़ी अल्लाह ताला इस्लाम क़बूल कयो, उन जो सबब छा बणियो? सबब इहो बणियो हो जो जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अरब जा पूरा लश्कर जेके अहज़ाब जे सूरत में आया, ग़ज़वे अहज़ाब, उहा ग़ज़वे खंदक जे नाले सां मशहूर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते चढ़ाई करण जे लाइ आया, उते जॾहिं पुॻा पूरो अरब टुटल हो, हत्ता के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हलीफ मदीने में रहण वारा यहूदी उहे बि अंदर मुखालिफ थी विया। उन हालत में जॾहिं काफ़िर सब मुशरिक उते पुॻा हुआ त खंदक खाई खॾ वॾी खोटियल ॾिसी करे उन्हनि जा होश न रहिया, बल्कि सैयदना ख़ालिद रज़ी अल्लाह ताला चवण लॻो त ही छा मामलो आहे? अरब जे अंदरि त इहा शइ आहे ई कान। खॾूं खोटे जंग करण इन खां पहिरीं अरब जी तारीख़ पढ़जे थी त इन अंदाज़ सां कॾहिं जंग न थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जंग जे लाइ कुर्बान वञा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो हर लम्हो असांजे लाइ आइडियल आहे, कामयाबीअ जो रस्तो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग खां पहिरीं सहाबा सां मशावरत कई त हाणे छा करणु घुर्जे। उन में मशवरो आयो त खाई खोटी वञे, मदीने खे इन तरफ़ खां महफ़ूज़ कयो। जॾहिं ॾिठो त होश न रहियो, चवण लॻा ख़ालिद रज़ी अल्लाह ताला जो उन टाइम ते हज़न बणियो त हर जाइ ते जॾहिं असीं अचूं था त हर शइ असांजे मुवाफ़िक़ हूंदी, तइदाद में बसी वधीक, असलोब असां वटि, जंगी एतबार सां हर शइ असांजे हथ में हूंदी आहे। पर पोइ जॾहिं मैदान में पुॼंदा आहियूं त मामला मुख़्तलिफ़ थी वेंदो, ओ असांजे सोच जे अपोज़िट शइ अची वेंदी आहे। असीं कामयाबी जे बदिरां नाकाम थी मोटंदा आहियूं। छा मामलो आहे? अॼु पूरो अरब गॾु खणी आया आहियूं, पर जॾहिं हिते पुॻा आहियूं त खंदक एॾी वॾी खोटला जेका नाक़ाबिले उबूर आहे, हिनखे त किरास करे ई नथो सघे। उन टाइम ते दिल में ख्याल आयो त वाकई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रब जी दावा करे थो त मुंहिंजो अल्लाह मूंसां आहे, ओ मुंहिंजो हामी नासर, वाकई उनजो अल्लाह आहे ऐं उन अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला जी मदद अचे थी त पोइ काइनात जी का बि शइ उन शइ खे नुक़सान नथी पुॼाए सघे। हर हिकु अल्लाह ताला जे मदद जो मुहताज आहे।
जेका क़ुरान जी आयत वाजे साम्हूं सूरह बकरा मां तिलावत कई हुई उन में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मदद जे हुसूल जो ज़रियो ॿुधायो त माना कॾहिं मुश्किल में परेशानी में तकलीफ़ में हुजी त पोइ तूं चाहींदो त तुंहिंजूं तकलीफ़ूं आसान थियनि, तुंहिंजूं परेशानियूं सहल थी वञनि, तुंहिंजा मामला आसान थी वञनि, अल्लाह जी मदद तोसां शामिल हाल रहे त पोइ इन नुस्खे खे अपनाइजे। या अय्युहल्लज़ीना आमनू इस्ताईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस-साबिरीन। ऐ ईमान वारो अल्लाह ताला जी मदद खे हासिल करियो सब्र सां। सब्र छा आहे? मुहद्दिसीन इकराम सब्र जो टे क़िस्मूं बयान कयूं। सब्र जी लफ़्ज़ी माना त अल्हम्दुलिल्लाह अरब जे अंदरि रहण वारा माण्हू आहियो, तव्हां खां अरबीअ जी त माना ॿुधी कान्हे, रुकिजी वञो, ठहराव अची वञो। ओ सब्र छा आहे? उन जूं कहिड़ियूं क़िस्मूं आहिनि? मुहद्दिसीन फरमाया सब्रुन अला ताअत, सब्रुन अनिल मअसिया, सब्रुन अलल मुसीबत। टे मकाम, टे क़िस्मूं, टे अक़साम सब्र जे बारे में ॿुधायो आहे। पहिरियों सब्र छा आहे? सब्रुन अला ताअत, इताअत ते पंहिंजे पाण खे बिहारे छॾणु, ज़िंदगी गुज़ारण अल्लाह तबारक व तआला जे फरमान बरदारी में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान बरदारी में। जंहिं जाइ ते अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलण जो हुकुम कनि उन जाइ ते हलजे, ऐं जंहिं जाइ ते बीहण जो हुकुम कनि उन जाइ ते सब्र कजे, रुकिजी वञे, करार वठिजे, पंहिंजनि विखुनि खे अॻिते न खणिजे, पंहिंजे पाण खे ताबे करे छॾिजे अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पंहिंजनि मामलात खे उन्हनि जे हवाले करे छॾिजे। दुनिया जे अंदरि खोड़ सारियूं शयूं इंसान अपनाए थो ऐं खोड़ सारियूं शयूं असीं छॾियूं बि था। खोड़ सारियूं शयूं मसलन जेकॾहिं को माण्हू बीमार थी पवे थो, दुनिया जे अंदरि आरिज़ा बीमारियूं अचनि थियूं, उन बीमारीअ जे अंदरि उहे शयूं जेके जाइज़ ऐं हलाल पर डॉक्टर मेडिकल एतबार सां नुस्ख़ो मिले थो त ही शइ खाइजा ऐं हीअ शइ न खाइजे, पोइ जंहिं शइ जे लाइ रोके पियो, तबियत बि चाहे पई उन शइ खे खाइण जे लाइ, दिलि खे बि वणे थी त इहा शइ खावां, पर पोइ बि नथो खाए। छो नथो खाए? उन जे लाइ जो डॉक्टर जो मूंखे मशवरो मिलियल आहे, जेकॾहिं खाईंदे त तोखे नुक़सानु कोन्हे। मिज़ाज तबियतूं चाहिनि पियूं खाइण, पर पोइ बि उन पंहिंजे पाण खे रोकियो आहे, उन जे लाइ रोकियो आहे जो मूंखे नुस्ख़ो मिलियल आहे त इहा शइ न खाए। यानी ज़ाहिरी दुनियावी शयुनि जे करे, दुनियावी कंहिं आर्ज़े खां बचण जे लाइ माण्हू कुझु असबाब अपनाए थो। इन जो इनकार कोन्हे त न अपनाए, बिल्कुलु अपनाए, पर हिकिड़ो छॾणु हूंदो आहे, तरक करणु हूंदो आहे, पंहिंजे पाण खे रोकणु हूंदो आहे। कंहिंजे लाइ? सिर्फ़ु अल्लाह जे लाइ, सिर्फ़ु अल्लाह जे लाइ। त इहे शइ आउं करियां पियो, छाजे लाइ थो करियां? उन जे लाइ जो मुंहिंजे रब जो मूंखे हुकुम आहे त तूं ही मामिलो कर, ऐं हिन शइ खे छॾे थो ॾियां त छाजे लाइ? उन जे लाइ जो मुंहिंजे रब जो हुकुम आहे त तोखे इहा शइ अपनाइणी कान्हे, इहा शइ हराम आहे, नाजाइज़ आहे। अज़ीज़ दोस्तो, असीं ॾिसूं था अॼु बिलख़ुसूस उम्मत मुस्लिमा जे अंदरि कहिड़ी सूरत हाल आहे। हर जाइ ते मुसलमाननि जे अंदरि मायूसी छाहे, तकलीफ़ुनि वारा मामला, परेशानियुनि वारा मामला मुसलमाननि जे अंदरि, मसाइल परेशानियूं कॾहिं पंहिंजे आस पास जे अंदरि, कॾहिं अग़ियार जे तरफ़ां मुसलमाननि ते मुसलत शयूं थी वई। उन जो सबब छा आहे? कसरत सां दुआउनि करण जे बावजूद बि उहे दुआऊं मक़बूल कोन पियूं थियनि, अल्लाह ताला जी मदद कोन पई अचे। उन जे करे जो असांजी ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला जे इताअत में कथी, ज़िंदगी अल्लाह जे मुखालिफत में गुज़रे थी, शरीयत जे अपोज़िट में गुज़रे थी। लम्हे लम्हे ते विख विख ते चंद शयूं हूंदियूं आहिनि जिन खे अल्लाह ताला फ़हम ॾे त मुसलमान नमाज़ या चंद फ़राइज़ जे लाइ एहतमाम कंदो आहे, पर बाक़ी ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके शरीयत जूं पुठीअ ते उछलाए छॾींदियूं।
ख्याल न रखंदो आहे, हलाल ऐं हराम जी तमीज़ ख़त्म थी वेंदी आहे। कारोबार में, धंधे में, बिज़नेस में उते बि शरीयत खे विसारे वेंदो आहे। रंग में, ढंग में, लिबास में, वज़ में, ख़त में, किरदार में, गुफ़्तार में मुसलमान खे ॾिसूं त छा वाकई मुसलमान लॻे थो? छा वाकई हो इस्लाम जंहिंखे अरब जे माण्हुनि क़बूल कयो हो, जिन जी ज़िंदगी छा हुई पहिरीं? अरब जी तारीख़ पढ़ूं त हिते अरब जी हालत छा हुई? इस्लाम खां पहिरीं नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते, मामूली मामूली शयुनि ते सालनि जा साल विढ़ंदा, सालनि जा साल जंगियूं हलंदियूं हुयूं। ऊंच नीच जा तबक़ाती फ़र्क़ हूंदा हुआ। ए समूरियूं औरत उन्हनि जे अंदरि हक़ीर हूंदी, कमज़ोर उन्हनि जे अंदरि ज़लील हूंदो। पर जॾहिं इस्लाम आयो, उनजे सीननि में अल्लाह जी तौहीद आई, शरीयत आई ऐं शरीयत ते हलण लॻा त पोइ उन्हनि माण्हुनि जी हालत छा बणिजी वई? रुहमाउ बैनहुम। अल्लाह ताला मुसलमाननि जे सिफ़तुनि में सिफ़त ॿुधाई। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ीन माअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जा साथी, उन ते ईमान आणण वारा मुसलमान काफ़रनि जे लाइ सख़्त हूंदा, पर पाण में मुसलमान हिक ॿिए जे लाइ नरम। सख़्तीअ वारो मामिलो मुसलमाननि जो पाण में कोन हूंदो, बल्कि नरमी वारो मामिलो हूंदो, इंतिहाई नरमी वारो। केतिरे हद ताईं नरमी वारो जो असां मुसलमाननि में अवलीन दौर जा सहाबा उन्हनि जा तज़किरा जॾहिं पढ़ूं था त उहे जेके पहिरीं उन आलम में हुआ जो तलवार कढंदा हा त रखंदा कोन हा, ऐं पोइ हालत छा बनी जेकॾहिं ज़ख़्मनि में चूर को मुसलमान पाणीअ जी घुर करे ऐं पाणी खाइण वारो उन ते पुॼे त भर में ॿियो ज़ख़्मी दाह करे पाणी जी त चवे मूंखे न तूं फलाणे खे वञी पाणी पीआर। जॾहिं उन ते पुॼे तो भर वारो दाह करे त चवे मूंखे न बल्कि मुंहिंजे भाउ खे वञी प्यार, पाण खां ॿिए खे तरजीह। ऐं छा ज़िंदगी जो लम्हा आख़िरी पाणी खाइण वारो जॾहिं उन ते पुॼे त उहो अल्लाह खे प्यारो थी वियो, वापसि मोटी अचे त उहो अल्लाह खे प्यारो। ईअं सभई पंहिंजी जान ॾेई अल्लाह खे प्यारा थी विया, पर पंहिंजे मुसलमान भाउ ते पंहिंजे पाण खे तरजीह कोन्हे, बल्कि पहिरीं तरजीह पंहिंजे भाउ खे। अॼु इस्लामी उख़वत वारो रिश्तो मुसलमाननि मां ख़त्म थी चुको। ज़ातिया मुसलमान में अना परस्ती, हठ धर्मी, थोरी ॻाल्हि बि बर्दाश्त करणु कान्हे। मुसलमान में जे तबियत में करार कोन रहे, थोरी ॻाल्हि अचे थी आप ज़ाहिरो कंदो। सैयदना ज़हरा रज़ियल्लाहु ताला हिजरत जो मामलो थियो, सहाबा हिजरत करे विया। कुछ सहाबी मक्के में रहिया हुआ, हिजरत कान कई हुई, कुछ मजबूरियूं हुई, कुछ कारोबार हो, कुछ मामलात ऐं मसाइल हो, जंहिंजे करे उन्हनि हिजरत न कई हुई। पोइ जॾहिं अल्लाह ताला जे तरफ़ खां हिजरत जो फर्ज़ी हुक्म अची वियो त हाणे लाज़मी आहे हर मुसलमान जे मथां तो ईमान वारो हाणे मके में न रहे, बल्कि जेको इस्लाम जो मरकज़ बणिजी चुको आहे, मदीनतुर रसूल बणिजी वियो, हाणे हिजरत करे थी। उन घड़ियुनि में इहो सहाबी रसूल रज़ियल्लाहु ताला बीमार हो, अलालत जे आलम में हो। उन टाइम ते पंहिंजे पुटनि खे घुरायईं, फरमाई अल्लाह जो ई हुकुम थी वियो, हाणे हिजरत फर्ज़ थी वई, हाणे मके में न रहे। खणो मूंखे, खटुनि ते खणो, पर हितां खां मके मां मूंखे कढो, भले मौत मूंखे किथे गस में अची वञे, पर हाणे मके में मरण नथो चाहियां, छो जो अल्लाह जो हुकुम अची वियो त हाणे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पुॼो। उन सहाबी रसूल पंहिंजे पुटनि खां पंहिंजे पाण खे खणाए ऐं रवानो थियो ऐं मदीने पुॻो कोन, गस में उन जो रूह परवाज़। पर छा हो इताअत जो आलम, जॾहिं अल्लाह जो हुकुम अची वञे त पोइ मुसलमान जे लाइ जुगाए कोन थो त जिथे अल्लाह ऐं उन जे रसूल जा मामला साम्हूं अची वञनि, उन खां पोइ पंहिंजे तबियतुनि खे हलाए, पंहिंजे मिज़ाज खे हलाए, पंहिंजे ख़्वाहिशुनि खे ॾिसे न, बल्कि मोमिन ॾिसंदो आहे अल्लाह तबारक व तआला जे हुक्म खे।
त मुंहिंजो रब मूंखे छा थो चए, उहा शरीयत मूंखे छा थी चए। सैदना उमर रज़ी अल्लाह ताला जो मारूफ अक़ीदे ते मबनी कौल आहे जेको ॿुधऊं जो हजर असवद खे जॾहिं चुमियो हुई त चयो हुई त बेशक तूं पत्थर ला तनफ़ो वला तज़ुर, न तूं नफ़ो न नुक़सान कंहिं शइ जो तोखे त अख़्तियार आहे कोन, पर पोइ बि तोखे छा जे लाइ थो चुमां, उन जे लाइ जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोखे चुम ॾेई ॾिठो। उते जॾहिं रमल जे लाइ त रमल जे लाइ बि अल्फाज़ आहिनि त हीअ शइ त उहा हुई, असां छा लाइ कयो, मके जे मुशरिकनि खे ॾेखारण जे लाइ कयो। जॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों उम्रो अदा कयो हो त उन टाइम ते मके जे माण्हुनि जो ख़्यालु हो त मदीने जे अंदरि वबाई बुखार ऐं बीमारियुनि मुस्लमाननि खे कमज़ोर करे छॾे, कमज़ोर ऐं डुबरान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जाइ ते सहाबा खे रमल करण जो हुकुम ॾिनो ताकि रमल करे ॾेखारियो उन्हनि खे त इन्हनि खे पतो पवे त मुस्लमान कमज़ोर कोन, मुस्लमान ताक़तवर। पोइ मुस्लमाननि मुख़्तलिफ़ सूरतूं अपनायूं। अबू दुजाना रज़ी अल्लाह ताला पंहिंजे मथे ते ॻाढ़ी पटी वधी ऐं अब्दुल्लाह बिन रवाहा रज़ी अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठड़ीअ जे महार खे झले करे हली बि रहियो ऐं वॾा रिजविया अशार बि पढ़ी रहियो ऐं मुस्लमान रमल करे रहिया हुआ। उन रमल खे ॾिसी करे मके जे मुशरिकनि चयो त असांजो जेको ख़्यालु हो त मुस्लमान कमज़ोर थी विया, डुबरा थी विया, बीमारी खाई वई आहे उन्हनि खे, पर असांजो गुमान ग़लति हो, ही त अॻे खां बि सभरा पिया त फरमाई ही त उन टाइम जे लाइ हो, हाणे त उहे मके जा मुशरिक रही ई कोन, हाणे त सरेंडर थी विया, सभु शयूं ख़तम, इस्लाम जे तहत अची वियूं। उहे माण्हू मुस्लमान थी विया, जेके न मञिया उहे वञी अॻिते पुॻा, बाक़ी इस्लाम में अची विया। पर फरमाई पोइ बि छो, उन जे लाइ जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शइ खे कयो आहे फसनाहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फला नुहिब्बु अन यतरुक, पोइ असीं उन शइ खे छॾणु पसंदि ई कोन था कयूं त जंहिं शइ खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो ऐं हाणे असीं उन शइ खे न करियूं, अल्लाह जे रसूल कयो हाणे असीं उहा शइ कंदासीं, उहा शइ हले पई जेका अॼु मुस्लमान कनि पिया ऐं क़यामत ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो। सुन्नतुनि सां ताल्लुक़ मुस्लमान जो इहो त पहिरियों नुक़्तो सब्र जो छा आहे, सब्र अला ताअत, अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि ते पंहिंजे पाण खे बिहारे छॾणु, ताबेदारी करणु अल्लाह जे रसूल जी, अल्लाह ताला जी मदद जे हुसूल जो ज़रियो। सब्र जी ॿी क़िस्म आहे सब्रुन अनिल मासी, गुनाहनि जे कमनि खां पंहिंजे पाण खे रोके छॾणु। जेको बि नाफ़रमानी जो मामिलो आहे, गुनाह जो मामिलो आहे, उन गुनाह जे मामले खां पंहिंजे पाण खे रोकणु। ही गुनाह क़ौमुनि जी हलाकत, क़ौमूं तबाह थियूं गुनाहनि जे, अल्लाह ताला जो अज़ाब अचे थो गुनाहनि जे करे। हीअ आख़िरी उम्मत हिकदमि अल्लाह जो अज़ाब अचे सभु तबाह थी वञनि, इहे न थींदो, बल्कि अल्लाह ताला जा नंढा नंढा अज़ाब ईंदा। बल्कि ॾिसूं था अल्लाह ताला रहम फरमाए हिन वक़्तु हर जाइ ते पहिरियों मूं चयो त मुस्लमाननि जे मथां अज़ाब, मुस्लमाननि जे हर जाइ ते अख़ियार जो ज़ुल्म मुस्लमाननि जो रत पाणीअ खां बि सस्तो थी। छा जे लाइ? मुस्लमाननि जी उहा जुरत जेका पहिरीं दहशत रोब अॼु मुस्लमाननि जो न रहियो आहे, उन जे करे जो मुस्लमान अल्लाह जी इताअत खां परे ऐं मुस्लमान गुनाहनि में अल्लाह जी नाफ़रमानी में गिरफ़्तार। जॾहिं का क़ौम अल्लाह जी नाफ़रमानी में गिरफ़्तार थिए थी त अल्लाह ताला जो अज़ाब उन जे मथां अचे थो। गुनाह एॾो ख़तरनाक मामिलो आहे जो गुनाह माण्हू खां नेकीअ जो जज़्बो बि ख़तम करे छॾे। इहे न त जेको माण्हू नेकियूं बि करे गुनाह बि कंदो रहे थो। जेकॾहिं मुहद्दिसीन किराम इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर जे तफ़सीर में लिखनि था त बेशक निमाज़ बेहयाइन खां बुराइनि खां रोके थी। तफ़सीर में लिखनि था जंहिं माण्हू खे निमाज़ पढ़ण वारे खे बेहया खां निमाज़ नथी रोके, यानी निमाज़ पढ़ण खां पोइ बि गुनाहनि खां नथो बचे त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो माण्हू निमाज़ में छॾे। अल्लाह ताला नेकी करण वारो माण्हू
नेकियूं करे थो ऐं गुनाहनि खां नथो बचे त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो मामिलो ईंदो जो नेकी जा जज़्बा ई हुनजे दिलि मां ख़तमु थींदा, नेकी जो जज़्बो ई न रहींदो। त सब्रुन अनिल मासिया, गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचाए ज़िंदगी गुज़ारण, ऐं सब्रुन अलल मुसीबत, तकलीफ़ ऐं परेशानी अची वञे त उन टाइम ते बि सब्र करे। उन्हनि घड़ियुनि में जॾहिं बि का तकलीफ़ अचे, तकलीफ़ जूं मुख़्तलिफ़ सूरतूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं जिस्मानी सूरतूं, बीमारी जी सूरत में कई आरज़ा माण्हूअ खे बची वञनि था त उन तकलीफ़ में बि मुस्लमान खे जुगाए कोन थो त मुस्लमान वावेला करे। जीअं अक्सर ॿुधंदा आहियूं कंहिंखे का तकलीफ़ थिए त हर वक़्तु गिला ऐं शिकवा हूंदी आहे त हिन बीमारीअ मूंखे मारे वेठो आहे, हिन बीमारीअ ॾाढो ॾुखियो कयो आहे, बल्कि न, उन टाइम ते सब्र करे अल्लाह ताला खां सवाब जी उमेद रखे। जॾहिं बि का बीमारी तकलीफ़, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन युरिदिल्लाहु बिही खैरन युसिब, भलाई जो इरादो जंहिंसां थी वञे अल्लाह उनखे त तकलीफ़ ॾींदो, उनखे त परेशानी ॾींदो, उन परेशानी तकलीफ़ में थिए जा, उन परेशानी तकलीफ़ में बीमारीअ में मामलात ॾुखिया थी विया। कॾहिं कारोबार कयूं पिया त कारोबार में माण्हूअ जो प्रॉफिट न पियो थिए, नफ़े जे जाइ ते नुक़सान पियो हले, खसारे में पियो वञे माण्हू, हर तरफ़ खां परेशानियूं पियूं अचनि। इहो परेशानियूं ॾेई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह हिन बाने त ख़ैर करणु पियो चाहे। कहिड़ो ख़ैर आहे जो अल्लाह ताला उन बाने जा गुनाह पियो माफ़ करे, गुनाह था ख़तम थियनि। हता कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं पेर में को कंडो लॻे का हल्की ठोकर लॻे त उन ते बि अल्लाह ताला गुनाह माफ़ करे, अल्लाह ताला उनजी बख़्शिश करे। ऐं ॿी तकलीफ़ जी कहिड़ी सूरत आहे? हिकिड़ी गुनाह जी बख़्शिश, ॿी अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ दरजात वधीक रखिया, दर्जो वधीक। अल्लाह ताला चाहे तो हिनखे आला मक़ाम ॾियां, इज़त वारो कयां, आख़िरत में वॾो दर्जो ॾियां। पोइ उन बाने जी दुनिया जे अंदरि एतिरी इबादत आहे जो इबादत करण जे करे उन दर्जे खे पुॼी वञे। पोइ अल्लाह ताला उनखे तकलीफ़ ॾे थो ऐं तकलीफ़ खे बर्दाश्त करे थो, अल्लाह ताला उहो सवाब उन जे खाते में लिखी उनखे अल्लाह ताला आला मक़ाम। त जॾहिं बि का तकलीफ़ का परेशानी अची वञे त उन टाइम ते बानो गिला शिकवा न करे, बल्कि रब खां आफ़ियत घुरे, अल्लाह खां आफ़ियत घुरे। मुंहिंजा अल्लाह ये तकलीफ़ आई आहे, आऊं कमज़ोर आहियां, मुंहिंजा रब तूं मुंहिंजे मथां रहम फरमा, मुंहिंजे लाइ आफ़ियत जा मामला ऐं उन ते सब्र करे। बीमारी हुजे या कॾहिं मामलात ख़राब थी वञनि था, मुल्की मामला, मुहल्लनि जा, इलाइक़नि जा, बिरादरनि जा मामला कॾहिं ख़राब थी वञनि था ऐं तकलीफ़ ऐं अज़ियत जा मामला बणिजी वञनि था, माण्हू मायूस थी वञे थो, थकिजी पवे थो। उन टाइम ते बि मुस्लमान खे घुर्जे त उन तकलीफ़ ते सब्र करे ऐं अल्लाह ताला खां मदद घुरे, अल्लाह ताला खां मदद, अल्लाह ताला खां मदद घुरण वारो मामलो छॾे न, हर वक़्तु रब जे साम्हूं सवाल ई रहे। मुंहिंजा इलाही मामला आया आहिनि जेके बेज़ाहिर मूंखे हलाक न करे विझनि, मूंखे किथे तबाहीअ में न पुॼाई, पर मुंहिंजा रब तुंहिंजी जे मदद शामिल हाल रही त इन खां टुपी ऐं पार पवणो। मुंहिंजा अल्लाह मूंखे इन मामले खां टुपी पार कर। अल्लाह ताला खां मदद घुर्जे, अल्लाह ताला उन टाइम ते उन बाने जी मदद कंदो। ही अल्लाह तबारक व तआला जे मदद जे हुसूल जा ज़रा आहे। ऐं ॿियो नुक़्तो निमाज़ जो आहे त बहरहाल अञा फज़ीलत शेख हाफ़िज़ मोहम्मद खलीफ़ा राहुल हफ़ीज़ुल्लाह जो दर्स थींदो इंशाअल्लाह। मुख़्तसर या नसीहत हुई त पंहिंजी ज़िंदगी सब्र ते गुज़ारियो, सब्र अल्लाह ताला जी इताअत में रही ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह ताला जी नाफ़रमानी करण खां बचूं, हलाकत वारियूं शयूं, नाफ़रमानी गुनाह तबाह करण वारो। ऐं जॾहिं का तकलीफ़ अची बि वञे त उहा तकलीफ़ बि अल्लाह जी तरफ़ खां आहे ऐं बानो अल्लाह खां सवाब जी उम्मीद रखे ऐं हर वक़्तु अल्लाह ताला खां ख़ैर जो सवाल करे त अल्लाह ताला दुनिया ऐं आख़िरत में अहिड़े बाने जूं झोलियूं ख़ैर सां भरे छॾींदो। अल्लाह ताला दुनिया में बि कामयाबु कंदो ऐं अल्लाह ताला आख़िरत में बि कामयाबु कंदो। अल्लाह ताला खां दुआ है मूंखे तव्हांखे क़ुरान हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन व मा अलैना इल्ला अल-बलाग।